सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। है जे जावल वारा वार सोना सोना गुंडनी दार सुभान अल्लाह सोने जी माछावा खान लिखा जे जावल वारा वार सोना सोना गुंडनी दार सुभान अल्लाह सोने जी माछावा खान लिखा। है जह जे हथन ले मोला चयो आय दुल्ला इहो ई त है मोजो रबी सल्लल्लाह। जह जे हथन ले मोला चयो आय दुल्ला इहो ई त है मोजो रबी सल्लल्लाह। बाबा नूरानी रुखसार चायन मोतिन जातार सुभान अल्लाह सोने जी माछावा खान लिखा जे जावल वारा वार सोना सोना गुंडनी दार सुभान अल्लाह सोने जी माछावा खान लिखा। है यूं सुब भी सोनो लेकिन सरकार मीशे वॾा चायो वियो चेहरे महबूब जे लाइ। यूं सुब भी सोनो लेकिन सरकार मीशे वॾा चायो वियो चेहरे महबूब जे लाइ। भरपूर ताड़ियों महबूब। हैप्पी बर्थडे टू यू। हैप्पी बर्थडे महबूब अली डेपर। हाँ साईं 14 अगस्त 1947 असांजे महबूब अली डेपर जो जन्म ॾिहाड़ो आहे ऐं अॼु हुनजी 78वीं सालगिरह आहे जेका असां हुनखे इहा ख़ुशियुनि भरी सालगिरह 78 सालनि पूरनि थियण ते अव्हांखे असां लख लख मुबारकूं लख लख वाधायूं तव्हांखे ॾियूं था। हाणे पंहिंजी जॻहुनि ते वियो त कहीं खाराईंदो या में ॾाढी ऊंद आहे ऐं दिलि जो सान अंधेरो आहे। मुंहिंजे मन में ॾाढी ऊंद आहे ऐं दिलि जो सान अंधेरो आहे। मूंखे पक न ही इम्कान हुयो तुंहिंजो जल्दी थी इम्तिहान हो तो हाणे जो कॉलेज छॾियो मां सम्झां थो निकिरण छॾियो ऐं सुबुह जो साॻे रस्ते तां गुज़रण छॾियो मुरकण छॾियो। बसि तोसां हाणे कीअं मिलां किथे बीहां तोखे कीअं ॾिसां इहे ख़त तोहफ़ा गिफ्टूं इहे कीअं ॾियां इहे दिलि खे वहम किरी विया आहिनि ॼण ॻोठ खे फौजी घेरे विया आहिनि। उते नज़रुनि जो आहे गर्फ लॻल लाल करी घटि घेर करे तुंहिंजो घर वेठल रस्तो वेठल पर ज़ालिम कातिल रस्म जा हर पासे आहिनि नांग लिखियल। हिन लाइ न तो तोरां अचां थो ईंदे ईंदे वापसि थियां ऐं दिलि में थो वीचार कयां। मां तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां जे हाणे नथी कॉलेज वञी छो सब्जनि खां थी दूर रही तिन साण त मिल तिन साण त खिल हल हल थोरो हल मुंहिंजे रूह जी राह खां थोरो हल मुंहिंजी अखियुनि खां नथी ओझल पंहिंजे पर्स खे थोरो ॻोल्हे ॾिस त मुंहिंजे दिलि खे ॻोल्हे ॾिस या तो वटि हाणे अमानत आहे मुंहिंजे प्यार जी तोखे पारत आहे। मूंखे अॻु बि अहिड़ी ॼाण न हुई तूं मूंखां वेंदीअ ईअं खसे जीअं हक़ समूरा धरतीअ खां जीअं दहशत गर्द कराचीअ खे सिंध सॼीअ खां धार घुरनि इहे तुंहिंजा रखवाल सभई खां तोखे मूंखां ईअं तूं मूंखां पंहिंजा ख़त दिलि में तुंहिंजो मोड मुंहिंजो हान आहे। हिन प्यार जे दुनिया में सभु आदिल थिया इंसाफ़ न थियो हिकु प्यार जो ॾोह माफ़ न थियो जो तोखे मूंखां धार करियो ॼण टारीअ मूंखे गुल चिणो पर तोसां जेको रिश्तो आहे सो रिश्तो ई हाणे टुटणो आहे। तूं मूंखां धार न थियणी आहे तूं मुंहिंजी आहे तूं मुंहिंजी
कहीं अर्ज़ु आहे त कयां थो सिफ़त सुबहान जी जेको राज़ आहे रही कयां थो सिफ़त सुबहान जी जेको राज़ आहे रहीम खाराए पीआरे ख़ुशीअ मां क़ादिर आहे करीम शफ़ा ॾिए थो शौक़ मां हाकिम आहे हकीम छुटा अल्लाह आहे अलीम ॼाणे थो राज़ दिलनि जा जिसी जाने थो राज़ दिलनि जा हू ख़ालिक़ु ख़लक़णहार इरादे खां अॻु में हू आहे ख़बरवार हू समीउन बसीर साहिब रब सतार ज़िक्र कर तूं ज़ौक़ मां यूनुस चवे यार हाणे तन अंदर में तार वेही पियो वॼाए जिसी वेही पियो वॼाए सुर इहो ई साज़ वेही पियो वॼाए सुर इहो ई साज़ ला इलाहा इल्लल्लाह जे अंदर मंझां आवाज़ रग रग पई रीहूं करे ॾिसी रब्बानी राज़ छुटा बणिजी वञे परवाज़ मालिक जे त मोहबत में अस्सलाम वालेकुम साईं असांजे पंहिंजो कोशिशि कई शइ लिखण जी मज़ाहमत में लिखी आहे तव्हां को ॿुधाइण कल शाम जो आवाज़ ॾिठो कल शाम जो आवाज़ ॾिठो पंहिंजे माउ जी दिलि खे पुट आहे पुठो कल शाम जो रातियूं जागी ओ जागा कई जंहिंखे पाल ते जवान कई है पंज सारी जवानी ॻारे छॾई तंहिं इल्ज़ाम हणी थो साफ़ चितो कल शाम जो क्यों ॾिठो कल शाम जो जंहिंजे ख़ुशियनि जा पई ख्वाब ॾिसे हर रोज़ पीरनि ते बासूं बासे पंज ख़ुशियूं करे थी हिकिड़े पासे पंज ख़ुशियूं करे थी हिकिड़े पासे अहिड़ो कमु न कयो तो आहे सुठो कल शाम जो आवाज़ जो ॾिठो कल शाम जो आवाज़ जो ॾिठो पंहिंजे माउ जी दिलि खे पुट आहे पुठो कल शाम जो जंहिंजी जल मथां वार कयो सॼे ॾेह में थी काओ वियो है कंदे वार तोखे कह काओ न थियो कंदे वार तोखे कह का न थियो चए नवाज़ तोखां रब रुठो कल शाम जो सूर्य वड़ी सोभ खे त दिलि जा बम सार हण भाला विड़ भाकुरे आॾी ढालम ढार मथां तेग तरार मारत मतारो थिए मोहतरम जनाब प्रोफेसर साईं अबीदुल्ला लाखर साहब ऐं ॿिया जेके शरीक थिया आहिनि प्रोग्राम में स्पेशली महबूब डेफरली साहब जिन जो अॼु जनम ॾींहुं आहे ऐं उनखां गॾोगॾु साईं प्रोफेसर अबीदुल्ला लाखर उनखे हिकिड़ी मञता ॾियण लाइ असां इहो मेड़ातो रखियो आहे। सभ खां पहिरियां त असां 14 अगस्त 1947 ऐं उन वक़्त जी 12 रबिउल अव्वल उन वक़्त जनम वठंदड़ मोहतरम महबूब अली डेपर खे दिलि जे गरम सां असां लख लख मुबारकूं ऐं जनम ॾींहं जो लख लख वाधायूं उनखे असां ॾियूं था।
ऐं हिन वक़्तु उहो 78 साल पूरा करे 79 सालनि में हुन पेर पातो आहे। असां हुनजे लाइ दुआ घुरंदासीं त हर वक़्तु सिहतयाब रहे, ख़ुशि रहे, आबाद रहे, हर वक़्तु असां दुआ घुरंदा। ही साईं जो ही जेको हिते असां मेड़ाको ई रखियो आहे, मां ईअं चवंदुमि त हिते हिकु मोहबतूं वंडिबियूं आहिनि, प्यारु वंडिबो आहे। ऐं हीअ असां दोस्त जेके पाण में हिते गॾु थियूं था, इंतिहाई दर्जे जी जेका ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, थोरे ई तादाद में जॾहिं असां कंहिं थोरी कंहिं दोस्त जी का ॻाल्हि ॿोल थींदी आहे, को प्रोग्राम थींदो आहे, त उन में जेको आहे असां गॾिजी हिसो वठूं था, त यकीन कयो त उहो जंहिं प्रोग्राम जी जहिड़ी नोयत हूंदी आहे उन मुताबिक़ जीअं आफ़्ताब पंहिंजी शेरो शाइरी बयानु करे पियो, त उर्दूअ में बि सिंधीअ में बि वरी उन माण्हू मुताबिक़ तमामु दिलकश जो आहे शाइरी पेश थो करे। मां आफ़्ताब खे बिल्कुलु मञता ॾींदुसि इन जेका थो काज जी। त ही दोस्त जेके असां गॾु थिया आहियूं, असां इहे पंहिंजूं मोहबतूं जिते वंडींदा आहियूं, प्यारु मोहबत जेको आहे हिते वंडींदा आहियूं। ऐं असां प्रोफेसर सर उबैदुल्ला याकिर साहिब जा निहायत ई शुक्रगुज़ार आहियूं, जेको हिन गुलनि खे, हिन गुल सॼे खे हिते टेड़े ऐं पखेड़े थो ऐं गॾु थो करे। इहे लफ़्ज़ चई मां पंहिंजो। वाह, सही वाह, ज़बरदस्त। हर को थो लताड़े ॼण रस्ता ई असां आहियूं, नरम आहियां बेसाह त न आहियां, लताड़े तो साह गाह त न आहियां, खता थी विधी आहे उस्ताद बुखारी, आदम ज़ात आहियां को अलाह त न आहियां। मां सभिनी जा लख कुर्ब मूं नातीज़ खे टाइम ॾिनो। हिन महफ़िल जो मोर मुंहिंजो सॼण, मुंहिंजी ऑक्सीजन साईं मिस्टर उबैदुल्ला याकिर साहिबु, साईं सां मुंहिंजो वास्तो वरनि जे हिसाब सां रहियो आहे। साईं मुंहिंजो क्लास फेलो रहियो आहे। जॾहिं मां दादू खां 81 में शिफ्ट थी आयुसि पंहिंजे ॻोठु, त मूंखे जंहिं 9 क्लास में साईं हुयो, मां सर्टिफिकेट पंहिंजो वठी आयुसि। उतां जो सीनियर उस्ताद साईं अली शाह मूंखे वठी आयो ऐं दोस्तनि सां तारीफ़ करायो त वाह मुंहिंजे शाह हे उस्ताद जो पुटु आहे ऐं हिते दाख़िल थियणु आयो। साईं जॻह जे लाइ ॾिसण पियो लॻो त साईं खे सलाम आहे त साईं जन मूंखे उथी बि उहा जाइ ॾिनी। मूंखे अॼु ताईं उहो ॾींहुं यादि आहे। साईं मान लाणे, साईं जस लाणे, मां जेकॾहिं अॼु ताईं हिते पहुतो आहियां, हिन शख़्स जे करे पहुतो आहियां, मां कुझु बि न आहियां। मुंहिंजी सुञाणप साईं उबैदुल्ला, मां त ईअं चवंदुसि त नाला ॿ आहिनि, जिस्म असांजे सभिनी जा लख तव्हां मूंखे ॿुधो। कदम कदम ते नओं आस्थान बनाए ॾिस, कदम कदम ते नओं आस्थान बनाए ॾिस, झुकी सघूं त ज़माना भली झुकाए ॾिस। मञा थो तूं बि वफ़ाऊं घणियूं ॾिठियूं हूंदियूं, असांजो इश्क बि कॾहिं आज़माए ॾिस। सभ खां पहिरियां त मां इहो अर्ज़ु कंदुसि त असांजो हर गुज़रंदड़ ॾींहुं असांखे मौत जे त वेझो कंदो थो वञे। हाणे हिन वक़्तु जेकी चाचे महबूब अली ॾेपर जेको असांजी मेहर जो शान आहे, सुगड़ शाइर आहे, उन्हनि जी 78वीं सालगिरह आहे। त हर हिकु गुज़रंदड़ साल असांखे त अफ़सोस ॾियारींदो आहे त असां पंहिंजी ज़िंदगी में छा कयोसीं। पर हिन माण्हू माशाअल्लाह जेको सिंधी अदब, सिंधी ॿोली, पंहिंजे मुआशिरे जी अकासी में जेकी ख़िदमत सरंजाम ॾिनी आहे, यकीन कंदव त शायदि मां इहो चई सघां थो मां कॾहिं कंहिंजी सालगिरह में न आयो आहियां। ऐं न ई वेंदा आहियूं, मज़हबी माण्हू आहे त थोरो असांजी पंहिंजी सोच हूंदी आहे त बाबा हे असांजी ज़िंदगी जी खोट आहे, असांजे में ख़ुशी कहिड़ी कहिड़ी। पर जन माण्हू ने ख़िदमत कई हूंदी आहे त उन्हनि खे मौत महबूबु हूंदो आहे ऐं दिलि जे मौत खां उहे आहिनि जिन जी का तयारी न हूंदी आहे। त चाची महबूब जेकी सिंधी ॿोली, सिंधी समाज, पंहिंजे हुन मुआशिरे जी जेकी अकासी जी ख़िदमत कई आहे, त मां त हुन ते चाची महबूब अली ॾेपर खे जस बि ॾींदुसि। ऐं हाणे मूंखे मुनासिबत सां इहो ई अर्ज़ु रखंदुसि त मुबारक त न ॾिजे, पर जेकी तव्हां ख़िदमत कई आहे त उन जे करे तव्हां वाक़ई मुबारक लाणे। ऐं उन सां गॾोगॾु अॼु हिन प्रोग्राम में
साईं प्रोफेसर उबैदुल्ला लाखिर साहब, जेको मां चई सघां थो त मुंहिंजी आइडियल पर्सनैलिटी बि आहे, असांजी इंस्पायरेशन बि आहे। जीअं त सिर्फ़ु असां जेके हिते दोस्त इकठे थींदा आहियूं, ऐं मां इहो चई सघां थो त हिते असां मेहण वारनि जे लाइ अदब इल्म जी हीअ दरबार आहे हिकिड़ी, जिते तक़रीबन हर दोस्त अचणु पंहिंजे लाइ सादत सम्झंदो आहे। ऐं साईं उबैदुल्ला साहिबु जेको पंहिंजो तदरीसी ख़िदमतूं सरंजाम ॾिनियूं, जंहिं कॉलेजनि में, जंहिं स्कूलनि में, ऐं आख़िर में जॾहिं साईं हिन में काज़ियारत में रहियो त उहा ख़िदमतूं त कंहिंखां लिकल कोन उन्हनि खे। माशाअल्लाह साईं जन कॉलेज खे जेको हिकिड़ो बाग़ीचो बणायो, ऐं उतां जी जेकी सीनरी आहे, उतां जे शागिर्दनि जो जेको जज़्बो आहे, तालीम जी जेकी पंहिंजी ख़िदमत आहे, इहो त मां चई सघां थो त माशाअल्लाह साईं जन जी इहा ख़िदमतूं कंहिंखां लिकल कोन्हनि खे। ऐं इन जो ख़ाली मां हिकिड़ो एतिराफ़ त कोन थो कयां, माशाअल्लाह एतिराफ़ करण वारा तव्हां खोड़ मिलंदा। सो साईं जन जॾहिं पंहिंजी उमिरि जा 60 साल पूरा करे तदरीसी ख़िदमत मां आज़ादु थिया, त साईं जन जे मान में असां ॿियो त कुझु कोन करे सघियासीं, पर जेको नंढिड़ो प्रोग्राम हुयो त हुन में बि असां साईं खे इहो चऊं था त साईं ख़ैरियत सां ऐं तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो। तदरीसी ख़िदमतुनि जो जेको ज़िमो तव्हांजे लॻायो वियो, ऐं अल्हम्दुलिल्लाह उहो ज़िमो तव्हां पंहिंजी पूरी फ़र्ज़ु शनासी सां अदा कयो आहे। उन ते तव्हांखे बि मुबारकबाद पेश करियां थो। ऐं आहियां त मुंहिंजो कमु थोरो घणो हूंदो आहे अदब में नसर लिखण जो, पर वरी थोरो घणो शेरो शाइरी में बि चंग अड़ाईंदा ज़रूरु आहियूं। सो हिकिड़ो आज़ादु नज़म पेश करणु चाहींदुमि त छेड़ो जोटे हलंदासूं, असां सिर सहाए हलंदासूं, सिंध जॾहिं सॾु कयो असां कफ़न पाए हलंदासूं। दुश्मननि जा वार हुजनि या अजल संदा आसार हुजनि, हक़ लाइ सीनो ताणे मौला ॼाणे सूली सजाए हलंदासीं। ख़ाक थियूं या राख थियूं नाम त रोशन रहंदो, वाइदो वफ़ा करे सीनो सुपर करे वचन निभाए हलंदासीं। नारो जीए सिंध जो गूंजे हर वादीअ अंदरि, ॻाढ़ो रंग भरे कंध मथे करे कीच ॻाए हलंदासूं। धिका दहमान ऐं भले ॾाढा हुजनि, फिरेबिन जा भी जाल हुजनि, सेज सजाए रत मेहंदी लाए लूई लॻाए हलंदासूं। धरती मूं खे धूणे थी, चई मूं खे चूणे थी, रत जो रिश्तो मूंखे परतो रत वहाए हलंदासूं। हबक न हूंदी ख़ौफ़ न हूंदो, चमक हूंदी गम न हूंदो, रोशन दियो बणिजी कूक कंधारी बणिजी सॾु सुणाए हलंदासूं। करदी हां किरदार संदो, नाहियां बंदो बेकार संदो, हूंदी तव्हां दर में नारो लॻाए घर घर में दिया जलाए हलंदासूं। कलम खणो हथियार बणाए, कलम खणो हथियार बणाए, इल्म संदो ही ज़ेवर पाए, फेरा ॾेई अफ़साना थियो, धरतीअ जा परवाना थियो, फ़र्ज़ु निभाए हलंदासूं। मौत जी मुर्क सजाए, नींहं जा नगमा ॻाए, मरण नाहे महणो सदा नाहे रहणो, जंग जोटाए हलंदासूं। उथंदासीं ईमान बणाए, उथंदासीं ईमान बणाए, सिंधूअ जो पैगाम सुणाए, खोलादी सीना साण करे जिए या पोइ मरे नारो हणाए हलंदासूं। सोडर सिंधूअ जी सींद सिंगारे, वाइदा वफ़ा जा पारे, सुतल ज़मीर जाॻाए, जीजल ॿोली सीने लाए, रत छटाए हलंदासूं। सभु असां साईं सभु सिखियासीं, उथियासीं, वेठासीं, सभु हितो ई कमु थियो आहे। असांजो असां पुल ते विया हुआसीं, हलिया वञूं हलाए काॾे, त साईं राम मिली विया शहर में, चाहे सभु शहर में सभु अची सुख वठी हलिया था वञूं। तव्हांजे करे थोरो ख़बर कान्हे थी जोर लॻा पियो वञे, ॿियो कुझु कोन्हे। ईअं भले आयो भला पंहिंजे वॾा करे वड़ा अवां पेर मूं जोखी हूं दलताड़ वड़ असली तव्हां गॾु दिली कान दे पचे शेर सिंध सुवारी जिंदाबाद मुंहिंजी प्यारी जिंदाबाद। पंहिंजी सिंधी ॿोली जिए जीजा ॾींहर झोली जिए, अजर कवारी टोली जिए, सिंधू वारी छोली जिए, हीर सुवारी जिंदाबाद मुंहिंजी प्यारी जिंदाबाद। पंजाब जूं ॿारहं भला जिए, सिंधा नारा भला, दिल्ली दोस्त प्यारा भला, माण्हू सभु चारा भला, सभु सां यारी जिंदाबाद मुंहिंजी प्यारी जिंदाबाद।
तो में मटर चना भला लूसण बरसी घना भला जो जान कणा भला केड़ा नारा कणा भला कणक सारी जिंदाबाद मोदी कारी जिंदाबाद जैसे बनी वारा पंजा पानी जहाज भारा पंजा मेहू दाद मतारा पंजा लक्ष्मी भट्टी धारा पंजा भूरी भटारी जिंदाबाद मोदी कारी जिंदाबाद मिट्टी मुंजी मिट्टी है दुश्मनी का बेटी है सुरई मिट्टी मिट्टी है गाल मुझे मिट्टी है चिट्ठी वाली जिंदाबाद मोदी कारी जिंदाबाद बिल्कुल शाह भला रोते सच्चन स्वामी प्यारो तेरे जुमरे जी दिया रे हक जो वरो वार हरगार मोचारी जिंदाबाद मोदी कारी जिंदाबाद मक्खी मखण चाणा हथड़े शायर सुखड़ शाणा हथड़े मोती जान दाना हथड़े राजन जाके राणा हथड़े नूरी नारी जिंदाबाद मोदी कारी जिंदाबाद बागन बाल उतरे केला कमल साई उतरे आहल कणकू ज्वाई उतरे वजू वजू गाय उतरे हारी नारी जिंदाबाद मोदी कारी जिंदाबाद अनंत जान घोड़ा चढ़े चढ़े कादर घोड़ा चढ़े सला बोड़ा चढ़े सबके पंजा जोड़ा चढ़े हर पंजारी जिंदाबाद मोदी कारी जिंदाबाद देश में के सारे ले पर जरूर की घारे ले पर वाई बिका वारी ले पर देश सुन मारे ले पर भूमि भलाई जिंदाबाद मोदी कारी जिंदाबाद मोदी कारी जिंदाबाद ये यार बस जिंदाबाद रहने तारी मोहब्बत जिंदाबाद रहने ते बड़ी बड़ी मेहरबानी बड़ी तारी बड़ी बड़ी मुझे कम सराय टेम के दिया हम मुझे इसे सर दे बड़ी मेहरबानी तारी के नाला खरी के राखा बस तारी बड़ी मेहरबानी वरी वरी तो के 78 वरन जो जन्म जो लख लख मुबारक सदा दी लख लख मुबारक मेरा अस्सलाम वालेकुम मोर दलाल सुनाए गुजरा जे बारे में गला सो आफ्ताब की जया निगमत हमला मुझे समझा मुझे छा करा से गजल पानी गजल पेश के पर जो जुकाम गया आवाज सही है रहना है ए दोस्त न पूछ हाल तेरे हाल में आया बचपन व जवानी पयो सूरन सा निभाया ए दोस्त न पूछ हाल तेरे हाल में आया घड़ियों थी अचन याद उभे यार प्यारा रांद कंदे हूंदा गुज़रिया सारा लिख छप जी करे रांद रचाई सुप दिल भर ठाया सुखी माथे मिट्टीअ जा कचा घर ओ पटिया बंबूरीअ जे पोयां डोड़ बि पाइण पकड़े तनी मुठ में पोइ किडे खे सताइण गालियों से करे याद सनम गोढ़ा वहाया ए दोस्त न पूछ हाल तेरे हाल में आया हिन बाबू शंकर असां तमामु आख़िरी जो सुठो वरी बि हिन खे हटिया त वतन जे बचण लाइ रुछऊं पढ़ंदा साईं सियासत करे कंहिंजे लाइ न कई आहे पर वतन जे बचण लाइ रुछऊं था पुछूं था सियासत त ॼाणूं असां भरंदा आहियूं वतन जे ज़मीन लाइ जियूं था मरूं था असीं वाट ॾींदड़ मुसाफ़िर आहियूं भरपूर तारियूं साईं प्रोफेसर ॿुधा लॻा दोस्तनि जी वॾी महिरबानी रखण लाइ सुखन पुता करें कोसी अहिड़ो आहे खाओ पंध जो हणणु हकलणु ॿेली साड़ मांझिया पीउ मरख विझनि कोन फ़र्क़ु बुख वणंदी आहे रांदि में थोरा थो आहियां बाबू पेपर जो असांजे रेसर जो या एजाज़ असांजे छोकिरो साहिब जो अहमद रज़ा आगरे साहिब जो आफ्ताब चंदा जो ऐं असांजे गाजी साहिब जो जन सभिनी दोस्तनि जो त जल्दी थोरे नोटिस ते इहो एॾो वॾो प्रोग्राम जेको आहे सो करे विया ऐं जेको आहे सो अॼु हिकिड़ा इवेंट हुआ हिकिड़ो त महबूब चयो जेको असां तव्हांखे अचणु ॾियूं था जो तव्हांजी रिटायरमेंट थी आहे उहो वरी महबूब जो जनम ॾियारो बि 14 अगस्त जे हवाले सां हुयो असां उहो हर साल मल्हाईंदा आहियूं पर हीउ गॾियल प्रोग्राम थी वियो सिंध सुजाग शाइर तनज़ीम जे तरफ़ां सिंध सुजाग शाइर तनज़ीम जेका आहे मुंहिंजो रहिस असगर आहे सदर महबूब जे कुर्बानी आहे ऐं ॿिया जेके बि दोस्त आहिनि अलवर आहे भुटो आहे उन्हनि जो उहिदेदार आहे मां सभिनी जो थोराईंदो आहियां त उन्हनि जेको आहे यादि कयो ऐं प्रोग्राम कयो ज़िंदगीअ जो सभई जेके बि असां गवर्नमेंट जे सर्विस सां लाॻापियल रहिया आहियूं पोइ वक़्त जो जेको घोड़ो आहे उहो तेज़ हले थो पियो खईं थो वञे असांखे 60 साल पूरा थिया त उहो रिटायरमेंट जो हिकिड़ो मरहलो सभिनी जे लाइ अचे वेंदो आहे
ऐं इहो हिकिड़ो आम फेज़ हूंदो आहे, आम मरहलो हूंदो आहे ज़िंदगी जो, त हिकिड़ो माना तव्हां रिटायर थियो पिया हिकिड़े कम खां, ऐं वरी ज़िंदगी ॿी जेका ॿिए रुख में ज़ाहिर आहे रवां दवा थींदी शुरू थींदी। मुंहिंजे लाइ ख़ुशनसीबी आई त अलाह साईं मूंखे हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त पेशो ॾिनो। मां 5 साल हाई स्कूल जो उस्ताद रहियुसि, 32 साल 6 महीना कॉलेज जो उस्ताद रहियुसि। मुंहिंजे लाइ इहो वॾो एज़ाज़ु आहे, छो त मूं कंहिं हंधि पढ़ियो हो त सियासतदान या जेके ॿिया माण्हू टेम्पररी लीडर हूंदा आहिनि, अॻुवान हूंदा आहिनि, पर जेको उस्तादु आहे उहो परमनेंट लीडर आहे, जेको पंहिंजे नौजवान नस्ल जी ज़हन साज़ी करे थो, नौजवाननि खे जेको आहे हुनजा बिहेवियर चेंज करे थो, उनखे मोटिवेट करे थो, उनखे मंज़िल जे तरफ़ रस्तो ॾेखारे थो। अलाह साईं जा लख एहसान, असांखे अहिड़ो ई पेशो मिलियो जंहिंमें असां न सिर्फ़ु पढ़ाइण सां, पर असां हूअं बि जेको आहे सो आम मुआशिरे में बि इज़त हासिलु कई, ऐं असां पढ़ाइण जो बि प्लेयर हिकिड़ो पंहिंजो मज़ो आहे, जेको टीचिंग जो जेको मज़ो आहे, जेके उस्ताद हूंदा उहे सम्झी सघंदा। त मां प्रिंसिपल हूंदो हुउसि 12 साल, त 12 साल में 2 क्लास डेली वठंदो हुउसि मां, ऐं क्लासनि वठण खां सवाइ मूंखे मज़ो न ईंदो जेसि ताईं ॿारनि सां इंटरेक्शन न थिए। त इन करे तालीमी इदारा त मां पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजे लेक्चररनि खे या दोस्तनि खे, उस्तादनि खे बि इहो चवंदो हुउसि त तालीमी इदारा ई असल में क़ौमुनि जे हक़नि वठण जा मोर्चा हूंदा आहिनि। असां उते वेही करे जेकॾहिं पंहिंजा हक़ वठणु चाहियूं था ऐं पंहिंजे नौजवान नस्ल खे, पंहिंजी क़ौम खे सही तरीक़े जो इल्मु तरबियत ॾियूं, असांजी क़ौम खे केरु बि शिकस्त नथो ॾेई सघे। ऐं तालीमी इदारा उनजे लाइ बहितरीनु मोर्चा आहिनि। जेकॾहिं तव्हां पंहिंजी धरती जे लाइ, पंहिंजे धरतीअ जे माण्हुनि जे हक़नि जे लाइ कुझु बि सोच रखो था, कुझु बि लोच रखो था, कुझु बि अहसासु रखो था, त उस्ताद वटि वॾी ज़िमेवारी आहे त हू पंहिंजे ध्यानतदारीअ सां, ईमानदारीअ सां न सिर्फ़ु ॿारनि जे मुस्तक़बिल जी आबियारी करे सघे थो, पर हुनजी ज़हन साज़ी करे हुनखे मज़बूत इंसान बनाए मंज़िल तरफ़ वठी वञी सघे थो। ऐं माशाअल्लाह अलाह पाक जा अहसान त मूंखे इहो एज़ाज़ु हासिलु थियो त मां उस्ताद हुउसि। वरी मूंखे हिकिड़ो इदारो जेको तमामु ख़ूबसूरत इदारो मेहर जो, बल्कि हैदराबाद रीजन वारा चवंदा त हैदराबाद रीजन जो बहितरीनु कॉलेज काज़ी आरिफ़ कॉलेज जो, जंहिंखे असां नओं कॉलेज जो असां हुनखे ठाहिण जो मौक़ो मिलियो, उनखे गुलकारी करणु, ॿार वधाइणु। ऐं जॾहिं मां छॾे आयुसि त 1300 ॿार गॾी साहिब उन में असां 17 ॿारनि खां असां स्टार्ट कयो 2013 में। साईं काज़ी आरिफ़ जो वेठो आहे रेस साहिबु, त 17 ॿारनि खां असां स्टार्ट कयो, जो असां आख़िर में 1300 ॿार माना हुते दाख़िल कया, जंहिंमें 400 त छोकिरियूं ऐं उन में 400 प्लस डिग्री जा ॿार आहे, 785 ॿार जेके आहिनि इन जा फस्ट ईयर इंटर जा। त बहरहाल इहो आहे त असांखे इहो मौक़ो मिलियो ऐं असांखे हेॾा ॾाढी तमामु सुठी मिली, सिविलाइज़्ड क़िस्म जा माण्हू, एजुकेटेड क़िस्म जा माण्हू, बहितरीनु क़िस्म जा माण्हू जिन असांखे इज़तूं मोहबतूं ॾिनियूं। ऐं जॾहिं बि असां उन्हनि सां, पंहिंजे उन्हनि जे वालदेन सां, ॿारनि जे वालदेन सां जॾहिं असांजो राब्तो रहियो, तक़रीबन मूं वटि घणा, मुंहिंजो जेकॾहिं मां शुरूआत में एजाज़ साहिबु मां फेसबुक जेको लॉन्च कयो पहिरियां ई काज़ी आरिफ़ जो GTC काज़ी आरिफ़ जे नाले सां 2013 खां वठी 25 ताईं, जेसि ताईं मां 26 जून ताईं रिटायर थियो। त तव्हां ॾिसंदो त मुंहिंजो कॉलेज वाहिद कॉलेज हो जिते तमामु घणा विज़िटर्स थींदा। विज़िटर्स माना अचण वारा वालदेन जे सूरत में, या शागिर्दनि जा जेके गार्डियंस आहिनि, या ॿिया जेके नोटेबल्स आहिनि, या जेके शऊर वारा माण्हू, किताब पढ़ण वारा माण्हू, इल्म वारा माण्हू, ऐं काफ़ी माण्हू वटि विज़िटर्स आया जिन काफ़ी सलाहूं पे ॾिनियूं ऐं ताउन बि कयो, इनकरेज बि कयो, हिमथायो बि। त अहिड़े हवाले सां जेको आहे सो बहरहाल इहो वक़्तु गुज़री वियो ऐं इहो मुंहिंजे लाइ एज़ाज़ु हो त मुंहिंजे ई एरिया जो कॉलेज हो, पर मां किथे बि हुजां त शायदि असां इन ई रंग में, इन ई तरीक़े सां ख़िदमत कयूं आहे। छो त धरतीअ जी ख़िदमत करणी आहे त किथे बि हुजूं करणी आहे। त बहरहाल इहो मुंहिंजे लाइ ख़ुशनसीबी त मां काज़ी आरिफ़ या मेयर पंहिंजे ई इलाइक़े में मूंखे इहो मौक़ो मिलियो ऐं माशाअल्लाह असां पंहिंजो वक़्तु पूरो कयो। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी तव्हां जेको असांखे अॼाणो ॾिनो, मंशा ॾिनी। ऐं हीअ असांजो, हालांकि असां पेड वर्कर हुआसीं,
मां अक्सर करे दोस्तनि खे इहो चवंदो हुउसि त असांखे पघार थी मिले, सरकारी पघार था खणूं, असां को थोरो कोन था कयूं पंहिंजी क़ौम ते, असांखे पघार थी मिले, असां पेड वर्कर आहियूं, असांखे गवर्नमेंट या सरकार असांखे हीअ ज़िमेवारी ॾिए थी पई त असां पंहिंजी क़ौम जो जेको असां ते असाइनमेंट आहे, असांखे जेको कमु मिलियल आहे उहो पंहिंजे ईमानदारी सां ध्यानदारी सां निभायूं। असां में बि इंतिहाई कोताहियूं कंदा आहियूं, असां इंसान आहियूं, इंसान में नुक़्स हूंदा आहिनि, पर असां वधि कोशिशि कई त असां बहितर अंदाज़ में उन इदारे खे खणी हलूं ऐं अॻिते हलूं ऐं ओनरशिप ॾियूं पंहिंजे ॿारनि खे, ऐं माशाअल्लाह असांजे शागिर्दनि खे असां पंहिंजाइप ॾिनी, जंहिं करे उहे घणो यादि बि कनि पिया ऐं उन्हनि तमामु घणो दिलचस्पी बि वरिती पंहिंजी तालीम में। त इहा असांजे लाइ ख़ुशनसीबी त असां पंहिंजो जेको टास्क आहे या जेका असांखे असाइनमेंट मिलियल हुई उहा भरपूर तरीक़े सां असां उहा पूरी कई, ऐं उहा असांजी असाइनमेंट, असांजो कमु, असांजो किरदारु या असां जेको उते अमल पे कयो उहो कंहिंखां ॿुझो बि कोन हो, छो त उहो सभिनि जी ॾाढो ज़ाहिर हुयो, सभिनि माण्हुनि जी हुनखे नज़र आई। त मां अक्सर करे पंहिंजे दोस्तनि खे चवंदो हुउसि त असां कॉलेज में तव्हां पाण खे ईअं न सम्झो असांखे केरु कोन थो ॾिसे, असांखे सॼो मुआशिरो ॾिसे थो, असांखे सॼो समाज ॾिसे थो, असांखे सभु माण्हू बाशऊर ॾिसनि था पिया त असां पढ़ायूं था या नथा पढ़ायूं, असां पंहिंजो जेको असांखे टास्क मिलियो आहे असां उहो कहिड़े तरीक़े सां सर अंजाम ॾियूं था, जंहिंजे करे पर तव्हां असांखे ॼण सम्झो त उन ॻाल्हि खे बि असां छॾे ॾियूं त माण्हू नथा ॾिसनि, पर असांजे अंदरि में जेको अलाह साईं सॼो बसीर आहे, जेको ॿुधे थो ॾिसे थो, इन खां वधीक CCTV कैमरा कहिड़ी थींदी आहे, इन खां वधीक ॿी कहिड़ी ॻाल्हि थींदी आहे, जेको असांजो ज़मीर आहे, जेको असांखे इहो ॿुधाईंदो रहे थो त तोखे छा करिणो आहे। त इहो ई सबबु हो त मां कॾहिं कॾहिं आचर ते बि मुंहिंजी अलाए छो दिलि चवंदी त मां आचर ते बि जेकर वञा कॉलेज चकर ते अचां, ऐं कॉलेज वेंदो त मूंखे सुकून हासिलु थींदो। ऐं पोइ अहिड़ो वक़्तु बि आयो 22 में शायदि या 20 में त हिते जेको आहे करोना हुई, ऐं करोना जे करे मास्क पाइणो हो, शहर बंदि थी विया, दुकान बंदि थी विया, तालीमी इदारा बंदि थी विया। हाणे मां सोचणु लॻुसि त असां हेॾी महिनत सां जेको अर्थ वर्क कयो आहे, ॿूटा लॻाया आहिनि, हाणे हे त सड़ी वेंदा जेकॾहिं असांखे नज़र न कई। त इन करे मूंखे यादि आहे हिकिड़ो दफ़ो त मूंखे पुलिस वारा वञण ई न पिया ॾियनि, पोइ मां हेॾां फिरंदो ओॾां जो इस्पताल जो पोयों रस्तो आहे उते बि बेचूं रखी वेठा। पोइ मां हुनखे चयो बाबा मूंखे हिकिड़ो ज़रूरी कमु आहे, मां कॉलेज में आहियां, मूंखे हेॾे गांधीधाम तरफ़ वञिणो आहे। ऐं पोइ मूंखे चयो साईं तव्हां वञो। अहिड़े तरीक़े सां पोइ मां वियुसि त असांखे उते पहुची करे सुकून हासिलु थियो, ऐं उते वञी करे चौकीदार खे बि हिकिड़ी क़िस्म जी हिमत अफ़ज़ाई थिए पई, या उते जेके ॿियो अमिलो हो उनखे हिमत अफ़ज़ाई थिए पई। त माशाअल्लाह अहिड़े तरीक़े सां असां पंहिंजी असाइनमेंट पूरी कई। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी, त तव्हां असांखे अॼु जेको आहे मंजता ॾिनी, लख थोरा महिरबानी।